खैरपुर जे ट्रांसपोर्टरनि सिंध हुकूमत खां ट्रांसपोर्ट खोलण जो मुतालबो करे छॾियो आहे। वेगन ओनर्स एसोसिएशन खैरपुर जे सदर हाजी अब्दुल गनी फुलपोटो खैरपुर में अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोरोना वायरस सबबि सिंध हुकूमत पारां बंदि कयल पब्लिक ट्रांसपोर्ट जे करे ट्रांसपोर्टर कंगाल थी चुका आहिनि ऐं उन सां गॾु मज़दूरी कंदड़ ड्राइवर क्लीनर बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिं करे हू सख़्त परेशान आहिनि। पंजाब गवर्नमेंट ऐं ॿियनि सूबनि में बलूचिस्तान गवर्नमेंट केपीकी में जेके ॿी ट्रांसपोर्ट जी इजाज़त ॾिनी वई आहे हलाइण जी, असां सिंधियुनि खे छो था ॾियनि, सिंध वारनि खे छो था ॾियनि? जो असांजो हक़ु न आहे छा? असांजो अवाम, असांजा ड्राइवर क्लीनर, असांजा मालिक मोटर मालिक सभु बेरोज़गार वेठा आहिनि। असां तमामु परेशान आहियूं हिन महिल। ट्रांसपोर्टर बीठे बीठे गाॾियुनि जा टायर ख़तमु थी विया आहिनि, बीठे बीठे गाॾियुनि जी बैटरियूं ख़तमु थी वियूं आहिनि। जीअं पोइ तीअं असांजा ख़र्चा वधंदा था वञनि। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त महिरबानी करे ट्रांसपोर्ट हलाइण जी इजाज़त ॾिनी वञे, जीअं असां पंहिंजो रोज़गार करे सघूं। इहो असांजे लाइ जेको आहे महिरबानी थींदी सिंध गवर्नमेंट जी। हाजी अब्दुल गनी फुलपोटो चयो त वफ़ाक़ी हुकूमत सुभाणे खां ट्रांसपोर्ट खोलण जी इजाज़त ॾिनी आहे, जंहिं बाद ॿियनि सूबनि में ट्रांसपोर्ट खुली वेंदी, पर सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट खोलण खां मना करे छॾियो आहे, जंहिं करे ट्रांसपोर्टर सख़्त परेशान आहिनि। हुन चयो त सिंध हुकूमत बि वफ़ाक़ जे कयल फ़ैसिले ते नज़रसानी करे पब्लिक ट्रांसपोर्ट खे एसओपीज़ तहत हलाइण जी इजाज़त ॾे, जीअं हज़ारे बेरोज़गार माण्हू ॿीहर पंहिंजो रोज़गार करे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk